नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं। भिरयास्टी क़ौमी शाहराह ते नबोड़ो भट्टी स्टॉप भरसान तेज रफ्तार मुसाफिर बस जो ट्रालर के पोयां खां टक्कर लगण सबब हादसो थी पियो। हादसे सबब बस जो कनेक्टर मौके ते चिपाइजी फोत थी वियो, जॾहिं त 10 खां मथे बस में वेठल मुसाफिर ज़ख्मी थी पिया। हादसे बाद इतला ते मोटरवे पुलिस ऐं भिरयास्टी पुलिस हादसे वारे हंधि पहुची फोती ऐं ज़ख्मियुनि खे बस मां कढी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जॾहिं त ट्रालर ड्राइवर ट्रालर छॾे फरार थी वियो। ॿिए पासे अस्पताल में फोती जी सुञाणप रहीम खान वासी खादिम हुसैन कलोड़ थी। ज़ख्मियुनि में कराची वासी इरफान सरेश आमना तौहीद रहीम खान वासी सजाद आरई फैसल नोमान सदफ सोबिया सिद्दीक शामिल आहिनि, जिन खे तिबी इमदाद ॾेई मंज़िल तरफ़ रवानो कयो वियो। ज़ख्मियुनि में 3 ज़ख्मियुनि जी नाज़ुक हालत में हिकु रहीम खान ऐं 2 खे कराची रिफर कयो वियो। पुलिस पारां ट्रालर ऐं कोच खे तहवील में वठी फोती कनेक्टर जो मर्द ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो, जेके मर्द खे रहीम खान खणाया विया। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।